गंबट यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध जी मीडिया ऑफिस गंबट जे समूरे सथ जी अगवानी में सहाफ़ी दोस्तन एहतजाज कंदे चयो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र हाजन कोरेजो खे बाडरे थाने जे अॻूणे वॾे मुंशी असगर उमरानी तरफ़ां मोतमार धमकियूं ऐं गारगंद ॾियण बैदि बाअसर पुलिस एहलकार असगर उमरानी तरफ़ां क़त्ल जूं धमकियूं ॾेई ऐं गुथा लफ़्ज़ इस्तेमाल कंदे मोबाइल फ़ोन ते संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सहाफ़ी हाजन कोरे जे भाउ जी जगह ते बिला जवाज़ पुलिस एहलकार असगर उमरानी चढ़ाई करे संदसि भाइरनि खे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई हलियो वियो। उन मौके ते सहाफ़ियुनि मुतालबो कंदे चयो त सहाफ़ी हाजन कोरेजो सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां अपील था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, IG सिंध ऐं DIG लारकानो ऐं SSP लारकानो खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द जवाबदार असगर उमरानी ख़िलाफ़ FIR दाख़िल करे कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि धरने जो सॾु ॾिनो वेंदो। अस्सलाम वालेकुम। हलाए जेतिरो वणे तूं हलाए समझी मां नौकरी खां हथ खयम पर तुंहिंजी ज़ाल चङी तरह चंदम जाए भेण खे तीते में मां नौकरी खां हथ खयम बाक़ी कोरजा मां तुंहिंजी भेण न जदम न मां ॿिए जो पुट आहियां इहो यादि करे छॾ। जेके वणे गारियूं ॾे जेके वणे गारियूं ॾे जेको मूंखे लिखणो हूंदो मां लिखंदो मां तूं जेके वणे गारियूं ॾे भले कोरजा मां तुंहिंजो बच्चो न मारियम न मां नौकरी खां हाणे ई रिज़ाइन तो मां मीडिया तो ॾेई तो छॾिया जाए भेण खे करे रिज़ाइन ॾेई छॾ लिखत में मोकिले SP साहब रे DIG साहब रे IG साहब रे मोकिले छॾ तूं गारियूं ॾे भले। लारकाने जो सीनियर सहाफ़ी हाजन कोरेजे के जो सिंध जो पुलिस एहलकार है असगर उमरानी मोतबार धमकी जे तो गारगंद करे तो पियो ऐं उन्हनि सां बदतमीज़ी करे तो पियो। चीफ ऑफ आर्मी का इहो ई मुतालबो कयूं था त उनखे कानूनी कार्रवाई करे ऐं कानूनी कटड़े में आंदो वञे जे सहाफ़ियुनि सां इंसाफ़ प्राप्त करे।